बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मां आहियां मोहम्मद सफ़ान खान मरी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी तदरीस। पोएं सबक़ में असां इहो ॾिठोसीं त समाज छा आहे ऐं इहो पिणु सिखियोसीं त सक़ाफ़त छा आहे। हाणे हिन सबक़ में असां शिकार कंदड़ ऐं माल गॾु करे रखंदड़ समाज खां वठी अॼोके सिनती समाज ताईं वारनि समाजनि बाबति ॼाण हासिलु कंदासीं। हिन सबक़ में जेके शयूं असां सिखंदासीं उहे आहिनि सिनती समाज खां अॻु वारो समाज, शिकार कंदड़ ऐं माल गॾु करे रखंदड़ समाज, चरागाही समाज, बागबानी समाज, ज़रई समाज, सिनती समाज ऐं अॼोको सिनती समाज। त अचो त पंहिंजो सबक़ शुरू कयूं था। असां पोएं सबक़ में ॾिठो त गुज़रान जी शुरूआती ज़रियनि जे बुनियाद ते समाज खे टिनि हिसनि में विरायो वियो आहे। पहिरियों आहे सिनती समाज खां अॻु वारो समाज, ऐं सिनती समाज ऐं अॼोको सिनती समाज। हिन सबक़ में हाणे असां हिननि टिनी खे वज़ाहत सां ॾिसंदासीं। सभ खां पहिरियां असां सिनती समाज खां अॻु वारे समाज खां शुरू कयूं था। सिनती समाज खां अॻु वारो समाज यानी प्री इंडस्ट्रियल सोसाइटी उहो चइनि समाजनि ते मुश्तमिल आहे। पहिरियों आहे शिकार कंदड़ ऐं माल गॾु करे रखंदड़ समाज, चरागाही समाज, बागबानी समाज ऐं ज़रई समाज। हिननि चइनी बाबति असां ॼाण हासिलु कंदा हलूं। पहिरियां असां ॾिसूं था शिकार कंदड़ ऐं माल गॾु करे रखंदड़ समाज बाबति। शिकार कंदड़ ऐं माल गॾु करे रखंदड़ समाज हंटर गैदरर समाज जे इब्तिदाई दौर में इंसान खाना बदोश वारी ज़िंदगी गुज़ारींदा हुआ। खाधे खुराक जी ॻोल्हा में हिकु हंधा ॿिए हंधि फिरंदा रहंदा हुआ। यानी हू खाधे खुराक जी ॻोल्हा में खाना बदोश यानी हिकु हंधा ॿिए हंधि जेके सफ़र कंदा आहिनि उन्हनि खे खाना बदोश चइबो आहे। यानी खाधे खुराक जी ॻोल्हा जे करे हू जेको आहे सो हिकु हंधा ॿिए हंधि वेंदा हुआ। माण्हुनि जो घणो वक़्तु शिकार करणु ऐं रोज़मर्रा जी घुर्जुनि ऐं ज़रूरतुनि जूं शयूं गॾु करे रखण लाइ झंगली मेवे ऐं ॿूटनि जूं पाणूं पटण में गुज़रंदो हो। उन खां पोइ असां अॻिते हलूं त हीउ जेको समाज आहे शिकार कंदड़ ऐं माल गॾु करे रखंदड़ समाज उहो तक़रीबन 1 लख साल अॻु शुरू थियो। अॻिते था वधूं चरागाही समाज। माण्हू रोज़ाने खाधे जी ॻोल्हा में निकिरंदा हुआ। जीअं पोएं समाज वारा माण्हू बि रोज़ाने खाधे जी ॻोल्हा में निकिरंदा हुआ त हीअ बि रोज़ानो खाधे जी ॻोल्हा में निकिरंदा हुआ। हिन समाज जो दारो मदार ग़िज़ाई ज़रूरतुनि लाइ माल पालण ते हूंदो। यानी हिननि हाणे माल पालणु शुरू कयो जेके पोएं समाज वारा न कंदा हुआ। खाना बदूशन वारी ज़िंदगी गुज़ारींदा हुआ। चरागाहनि जी ॻोल्हा लाइ हिकु जाइ छॾे ॿी जाइ वेंदा हुआ। अॻिते वधूं था त हीअ जेको समाज आहे उहो तक़रीबन 12,000 साल अॻु शुरू थियो। उन खां पोइ आहे बागबानी समाज यानी हार्टिकल्चरल सोसाइटी। झंग ऐं ॿेलनि खे साफ़ करे ज़मीन जे थोरे हिसे ते मेवनि वारा वण ऐं भाॼियूं पोखींदा हुआ। यानी जेको ज़मीन हूंदी या ॿेला हूंदा उन्हनि जी जेको आहे सफ़ाई करे ऐं थोरो टुकड़ो उनमें जेको आहे सो मेवा ऐं भाॼियूं पोखींदा हुआ। हाणे हिननि खे हिकु हंधा ॿिए हंधि न वञिणो पवंदो। पाण हिन मां ग़िज़ा हासिलु करे सघनि था ऐं उनखां अलावा जानवरनि खे बि चरागाह मिली वेंदो जंहिंसां उहे पंहिंजो खाधे या ज़रूरतूं पूरियूं करे सघनि था। यानी हाणे हिननि खे खाना बदोशन वारी ज़िंदगी गुज़ारणी न पवंदी। ऐं हीअ समाज जेको आहे उहो आहे तक़रीबन 10 खां 12,000 साल अॻु एशिया, लातीनी अमरीका ऐं विचो भर जे किन इलाइक़नि में शुरू थियो। अॻिते वधूं था ज़रई समाज एग्रीकल्चरल सोसाइटी। हिन समाज जा माण्हू पोखीराई कंदा हुआ ऐं माल चारींदा ऐं पालींदा हुआ। यानी हिननि हाणे पोखीराई बि शुरू कई। माल त अॻु में पालींदा हुआ पर हाणे हिननि अञा हुनखे वधायो ऐं जेको आहे सो पोखीराई शुरू कई। कणिक, चांवर ऐं कपह मुखिया फ़सुल हुआ। जानवरनि में ॻऊं, रिढूं ऐं ॿकरियूं पालींदा हुआ। माल ऐं ज़मीन मिल्कियत जो बुनियादी हिसो आहे। यानी हाणे हिन वटि माल मिल्कियत में हुजे ऐं जेको आहे सो ज़मीन पंहिंजी मिल्कियत में हुजे। इहो जेको आहे सो हिन जो बुनियादी हिसो हो। यानी अहिड़ी तरह हाणे असां ॾिठो त पहिरियां जेके शिकार कंदड़ माल गॾु करे रखंदड़ समाज वारा माण्हू हूंदा त उहे जेको आहे सो उन्हनि जी ज़िंदगी तमामु घणी थोरो कठिन हूंदी छाकाणि त हुननि खे खाधे लाइ हिकु जाइ छॾे ॿी जाइ वञिणो पवंदो। पर हाणे हिननि खे जेको आहे सो माल बि जेको आहे सो पंहिंजो फ़सुलु पाण पोखनि पिया ऐं माल बि पालनि पिया जंहिंजे करे हिननि खे हिकु जाइ खां ॿी जाइ न वञिणो पवंदो। हीअ समाज जेको आहे सो 8 खां 10,000 साल अॻु ज़रई इनकलाब सां शुरू थियो। उन खां पोइ अचूं था सिनती समाज ते इंडस्ट्रियल सोसाइटी जेको असांजो समाज जो जेको ॿियो हिसो असां पढ़ी आयासीं। सिनती समाज जो घणो दारो मदार टेक्नोलॉजी ते हो। यानी हिन में घणो टेक्नोलॉजी खे इस्तेमालु कयो वेंदो हो। उहे तवानाई जे मुख़्तलिफ़ ज़रियनि खे इस्तेमालु कंदा हुआ त जीअं मशीनूं हलनि ऐं शयूं वॾे पैमाने ते तयारु करे सघजनि।
हाणे कम खे थोरो वधीक तेज़ करण लाइ मशीनुनि जो इस्तेमालु कयो वियो आहे। पहिरियां जेके कम इंसान कंदा हुआ हाणे उहे आहिस्ते आहिस्ते हुन जी जॻह ते मशीनूं अचणु शुरू थी वियूं। उन ई दौर में शहरी तर्ज़ ज़िंदगीअ जी शुरूआति थी, यानी इन दौर खां शहरी तर्ज़ ज़िंदगी जी जेको आहे सो शुरूआति थी। उन खां पोइ इहे जेको समाज आहे उहो 1769 ईस्वी में सिनती जेको 1769 ईस्वी में सिनती इनकलाब आयो, उन खां पोइ सिनती समाज जी शुरूआति थी। उन खां पोइ वञूं था असांजो टियों जेको हिसो असां ॾिसी आया आहियूं अॼोको सिनती समाज, यानी पोस्ट इंडस्ट्रियल सोसाइटी। हे असांजो अॼोको मौजूदा समाज आहे जेको हींअर हली रहियो आहे ऐं तेज़ तरीन समाज आहे, हुननि सभिनी खां बहितरीनु समाज आहे। पैदावार जे तरीक़नि में वॾी तब्दीली आहे। पहिरियां जेका पैदावार आहिस्ते थींदी हाणे उहा तेज़ थी वई, तमामु वॾी हिन में तब्दीली अची वई। शयूं नए नमूने सां ठाहिण जो तेज़ ऐं बहितरु तरीक़ो राइज थियो, यानी हाणे शयूं जेको आहे सो नवनि तरीक़नि सां ठहनि पियूं। पहिरियां जेके ॿिया तरीक़ा हुया उहे तमामु आहिस्ते हुया, हाणे तेज़ ऐं उहे जेको आहे सो घणा बहितरु बणाया, हाणे तेज़ आहिनि ऐं बहितरु तरीक़ा राइज थी चुका आहिनि। हाणे शयुनि सां गॾु ख़िदमतूं बि अचियूं वञनि थियूं। उन ज़रिए माण्हुनि खे सुख सहूलियत ऐं सवलाई मिली आहे जेका पोयनि समाजनि में तक़रीबन घटि हुई। उन खां पोइ सिनती तब्दीलीअ जे नतीजे में शहरी सकाफ़त उसरी, हाणे असां ॾिठोसीं त जेको आहे सो सिनती समाज में मशीनुनि खे इस्तेमालु कयो वियो, उन में टेक्नोलॉजी जो घणो इस्तेमालु कयो वियो, जंहिंजे ज़रिए माण्हुनि वारा कमु मशीनूं करणु लॻियूं। ऐं अॼोको जेको सिनती समाज आहे उन में अञा बहितरी अची चुकी आहे। हाणे जेको आहे सो इंसान वारा तक़रीबन हर कमु जेको आहे सो तक़रीबन मशीन ई करे रही आहे, यानी इन करे अॼोको सिनती समाज ॿियनि समाजनि खां वधीक बहितरु आहे। ऐं अॼोको सिनती समाज में शयुनि खे वधीक बहितरु तरीक़े सां ठाहियो थो वञे ऐं वधीक नए तरीक़े सां ऐं तेज़ तरीक़े सां ठाहियो वञे थो ऐं माण्हुनि खे सुख सहूलियत ऐं सवलाई बि मिली आहे। अहिड़ी तरह जेको आहे सो अॼोको सिनती समाज उहो 1950 ईस्वी खां पोइ, यानी 20वीं सदी जे अध खां पोइ अॼोके सिनती समाज जी शुरूआति थी ऐं अॼु ताईं उहो समाज हली रहियो आहे। उमेद था कयूं त अॼु जो जेको असांजो सबक़ु आहे उहो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। अल्हम्दुलिल्लाह असांजो इन बाब हाणे मुकमल थी वियो आहे। इन जा सबक़ असांजो 2 सबक़ हुया उहे मुकमल थी विया आहिनि ऐं इंशाअल्लाह अॻे सबक़ में असां इन मुकमल बाब जो इख़्तिसार कंदासीं। मिलंदासीं हिकु नए सबक़ में। ख़ुदा हाफ़िज़।